अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है, बेनमाजी तंहिंजो इस्लाम में कहिड़ो हुकुम है। अचो पहिरीं सवाल सुनो। ख़ुश आमदेद। जी जी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। मोल साहब जेको 365 ॾींहं में हिकिड़ी बि नमाज न पढ़ंदो हुए हिनजो इस्लाम में कहिड़ो सो। अल्लाहु अकबर। सवाल बहु अहम है। ॾिठे में पाण खे सुवाल नंढो लॻे थो, पर सुवाल नंढो आहे न, सुवाल बहु वॾो सुवाल आहे। बेनमाज़ीअ जो शरीयत में कहिड़ो हुकुम है। नमाज़ मोमिन जी महराज है। नमाज़ इस्लाम जो अहम रुकन है। नमाज़ इस्लाम है, नमाज़ ईमान है। नमाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखियुनि जी ठंडक है। नमाज़ मोमिन जी शान है, मोमिन जी पहचान है। जेको नमाज़ पढ़े थो उन लाइ करे त हर तरह जूं भलायूं अने हर तरह जूं रहमतूं आहिनि, पर नमाज़ नथो पढ़े तंहिंजो कहिड़ो भला हुकुम आहे। बेनमाज़ी हदीस में भारी ज़िक्र आयो आहे त अल अहदुल्लज़ी बैनना व बैनहुम सलाह, उहो एग्रीमेंट जेको असांजे दरमियान अने गैर मुस्लिम जे दरमियान आहे उहो नमाज़ आहे। जेकॾहिं नमाज़ केरु पढ़े थो त असां भेरो आहे, यानी मुस्लिम आहे। जे नमाज़ नथो पढ़े त फमन तरका फ़क़त कफ़र, उन नमाज़ छॾे त इस्लाम जो इनकार कए। अॼु जो त सुवाल ख़ासि करे हिते पतंग उॾाईं पिया न, पतंग त मथे ॾूरी ॾूरी पतंग मड़े आसमान ते चढ़नि था। जेको सुवाल पुछियो पतंग उॾाइण कीअं, पर हिन सुवाल जो जवाबु न आयो। माठ करे वेही रहियोसि त मथां हीउ सुवाल आयो। सुवाल नंढो आहे, हिन जो जवाबु वॾो थींदो। त गिरा किस कदर तुम पे सुबह की बेदारी है, हाँ हमसे कब प्यार तुम्हें नींद प्यारी है। पाके निंद्रूं प्यारियूं, ॿिया धंधा प्यारा, कम प्यारा, पर नमाज़ पाके प्यारी खपे। हक़ीक़त में जवान जवान पोड़ा पोड़ा, सिखिया न ॻारनि ॻोढ़ा ॻोढ़ा, बांग सलात खां ॿोढ़ा ॿोढ़ा, सुम्हण लाइ थियनि सोड़ा सोड़ा, आदत उनजी आहे अडंगी। त नमाज़ नथो पढ़े तंहिंजे बारे में अहले इल्म ॿ तरह जो मुंदो ॾसीं था। जेको जान बूझ कर नमाज़ नथो पढ़े, ॼाणी माणी नमाज़ नथो पढ़े, उहो मर्द आहे चाहे औरत, काफ़िर आहे, मुर्तद आहे, इस्लाम खां ख़ारिज थी वियो। अच्छा, हाणे हिकिड़ो नमाज़ सुस्तीअ जे करे नथो पढ़े तंहिंजे बारे में। अच्छा, नमाज़ नथो पढ़े बेनमाज़ी तंहिंजे बारे में फ़िक़े अहनाफ़ जे अंदरि त एतिरे सूदी लिखियलु आहे त उहो शख़्स फासिक फाजिर बणिजी वियो, अने आज़ादु ॿार न फिरियो खपे, पकिड़े जेल में पूरे छॾियो। नमाज़ पढ़े त उनजो जामीन करायो, जे नमाज़ न पढ़े त काज़ी जज उनजो जामीन पिणु रद्द करे छॾे। बेनमाज़ी आहे, जेल में रहे, हिनजो जामीन पिणु रद्द, भले लाइफ टाइम बेनमाज़ी लाइफ टाइम जेल में पियो हुए, इन ई हंधि हिनखे मौत जो फ़रिश्तो अची मुलाक़ात करे। एतिरे सूदीअ सख़्ती आहे। हाणे नमाज़ नथो पढ़े ई कबीरा गुनाह आहे। फासिक फाजिर बणिजी वियो, इस्लाम मां निकिरी वियो, पर सुस्ती तंहिंजे बारे में कहिड़ो मुंदो आहे। सुस्ती जो मतिलबु इहो त कॾहिं पढ़ियो कॾहिं न पढ़ियो। बेनमाज़ी क़ुर जे मुताबिक़ बेअक़ल आहे। इज़ा नादतुम इला सलात इत्तख़ज़ूहा हुज़ुवन व लइबन ज़ालिक बिअन्नहुम क़ौमुन ला याक़िलून, उहा सॼी क़ौम जी बेअक़ल आहे। अने मुशरिकिन जे बारे में कहिड़ो आयो, जे उहो तौबा कई, नमाज़ क़ाइमु कई ऐं ज़कात ॾिए तव्हांजा भाउ। नमाज़ त शर्त आहे। हर गुनहगार गुनाह खां हथु खणे त नमाज़ पढ़े। हा, नमाज़ जो नालो आहे न मरणौंद में जे मुस्लिम मरी वियो, जन्नत नशीन थियो आहे, अने जन्नत में ऊंची जाइ, जन्नत में ऊंची जाइ, अहले इल्म अने उम्मत तंहिंजा ई फ़तवा आहिनि जे बेनमाज़ी जेको मोह सिधो जहन्नम में वियो, अज़ाब क़ब्र हिन वटि चालू थी वियो। खपे एतिरा अहदनामा लिखूं, दुआऊं अलाह मग़फ़िर li हय्यिना मय्यिता ते न पढ़ूं। नमाज़ जे बारे में फ़ख़लफ़ मिन बअदि मुख़ल्लिफ़ुन अज़ाउ सलाह वत्तबअु शहवा फ़सौफ़ यल्क़ौन गय्या। जेको नमाज़ खे ज़ाय करे थो सुस्तीअ जे करे, उन लाइ करे त गैया नामी जहन्नम जी वादी आहे। फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून, उन नमाज़ी लाइ वैल ने बर्बादी है जेको नमाज़ वक़्तु लाड़े पढ़े था
वक़्त जी पाबंदी ज नथा कयूं त सुस्तीअ जे बारे में आगड़ पाछड़ नमाज़ थी वञे थी, कॾहिं पढ़ियो कॾहिं न पढ़ियो, तंहिंजे बारे में पहलो कौल त ई जे इहे मुर्तद है, काफ़िर है, इस्लाम खां ख़ारिज थी वियो। फमन तरका फ़क़त कफ़र जे तहत। अच्छा, फजर न पढ़ियो, सिज उगी आयो अने जान बूझ कर न पढ़ियो, न तो ज पढ़े, सिज उगी आयो, हाणे हिन ते कुफ्र जो दॿो लॻी वियो। अच्छा, तौबा ताब न थियो, हलो ज़ोहर न पढ़ियो, असर न पढ़ियो, सांझी थी वई, कुफ्र हिन मथे लॻी वियो। बहुत सख़्तु सुवाल नंढो आहे पर जवाब भारी है। अने उम्मत खे सोचो खपे, मुस्लमान खे सोचो खपे, ही मुस्लमान उम्मत केतिरी गाफ़िल आहे। मुस्लमान ते हीअ आफ़त आवे, मुस्लमान ते हीअ आफ़त आवे, मुस्लमान टारगेट थिया, पर उम्मत मां केतिरा इंसान जेको बेनमाज़ी थी फिरे पिया। कॾहिं नमाज़ पढ़णी कॾहिं न पढ़ी, पुछियो हुयो जे सुवाल त इहे जे 365 ॾींहं यानी लाइफ टाइम नमाज़ पढ़े ज नथो, बेनमाज़ी आहे। अच्छा, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हो एतिरे सीधे चवंदा हुआ, ला इस्लाम लिमन तरक सलाद, ला हज़ फिल इस्लाम लिमन तरक सलाद। जेको शख़्स बेनमाज़ी आहे उनजो इस्लाम में कीअं पण हक़ हिसो ज न आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हो खे सुवाल पुछ में आयो त कोई शख़्स नमाज़ नथा पढ़े, उन्ही जो कहिड़ो हुकुम है? त अली रज़ी अल्लाह ताला अन्हो जवाब ॾिनो, फहुआ काफ़िरुन, उहो शख़्स काफ़िर है। इमाम मरवज़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी किताब जे अंदरि ई ज़िक्र फरमायो ऐं बेनमाज़ी क़यामत वारे ॾींहुं इन जो हशर थींदो त जेको दुनिया जा ख़राब मां ख़राब इंसान रहिया, बुरा अने ज़ालिम, फिरौन, हामान, कारून, नमरूद, उबई इब्न खल्फ, अहिड़े ज़ालिम भेरो ई उभियंदो। मूं हिकिड़े तक़रीर कई, अने इहा सख़्ती से चयो जो बेनमाज़ी क़यामत वारे ॾींहुं फिरौन, हामान, कारून, नमरूद भेरो हशर थींदो। त हिकिड़ो बेनमाज़ी राज़ी पियो थियो तक़रीर में। अच्छा, नमाज़ पुठियां पोइ मूंखे ख़ुशीअ से मिलियो न, अॼु त असांखे वॾी इनाम ॾिने भई कुरो बेनमाज़ी क़यामत वारे ॾींहुं वॾे वॾे हाई लेवल जा जेको माण्हू रहिया उन भेरो उभियंदो। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। ही मुस्लमान जो इस्लाम है भई, उन इंसान जो इस्लाम जो वेंदो रहे थो जेको बेनमाज़ी वेहे थो। हज़रत उमर फारूक, अब्दुर्रहमान बिन औफ, माज़ बिन जबल, अबू हुरैरा अने दीगर साहबा इकराम फरमाईं था त जेको शख़्स बग़ैर के उज़र जी नमाज़ छॾे थो, वक़्तु ख़तमु थी वञे थो अने उहो नमाज़ नथो पढ़े त उहो काफ़िर है, मुर्तद है। मुहल्ला इब्न हज़म जे अंदरि लिखियलु आहे। अने इन ई मथे इब्न बाज़ रहमतुल्लाह अलैह पण फ़तवो ॾिनो हुयो। अहिड़ा घणा फ़तवा आहिनि जंहिंजे मुताबिक़ तक़रीबन 70 साहबा इकराम, तंहिंजो पण ई सख़्तु फ़तवो आहे जे जेको शख़्स जानबूझ कर नमाज़ छॾारे थो, नथो पढ़े या वक़्तु वेंदो रहे थो, तव्हां पण अहिड़ो लेट करे पियो, कॾहिं पढ़ियो कॾहिं न पढ़ियो, पंहिंजी मनमानी वारी मर्ज़ी वारी, उहो शख़्स पण मुर्तद आहे। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जो पण ई फ़तवो आहे। अलगर्ज़ हैरता सी उरूज ते हिते असां वटि तक़रीबन 9 जी डिग्रीअ ते सवेरो फजर जे टाइम सी हुए थो, 8-9 न कच्छ में नलीअ में त 9 थी पण नीचे सी है, या मतिलबु वधारे सी है। इन अहिड़े में मसइलो बेनमाज़ी जे बारे में पुछ में आयो आहे। मुस्लमान खे सुस्ती काइली न कई खपे। बेनमाज़ी जेको आहे ई सख़्तु गुनहगार आहे, इन जे इस्लाम खे ख़तरो आहे, ईमान खे ख़तरो आहे, अने आख़िरत इन जी आहे न। इन लाइ करे सख़्तु वईदूं ई, अलाह जी नेमत खां माहरूम, अल्लाह ताला जा फज़ल तंहिंखां मारूम उहो शख़्स इस्लाम जो इनकार कयो वेठो आहे। न इस्लाम से उनखे मोहबत, न क़ुर से मोहबत, न दीन से मोहबत, जेको नमाज़ नथो पढ़े। अने मदीने जे अंदरि त साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन, तंहिंजे बारे में अचे थो त कोई पण बेनमाज़ी न हो। अच्छा, कोई पण उन दौर जो मुस्लिम बेनमाज़ी न हो, हता के मुनाफ़िक पण नमाज़ पढ़ंदा हुआ। अॼु पण कोई शख़्स इशा जी नमाज़ में जरा खनि ताख़ीर करे थो, जमात में नथो अचे, नमाज़ नथो पढ़े, त मुनाफ़िक जो उन मथे लेबल लॻंदो। अलगर्ज़ बेनमाज़ी वॾो गुनहगार आहे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।